नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद ऐं आवां यहाँ बिशारत सुमरो हलंदासीं एयरलाइन तरफ़। सॼी सिंध में अॼु राति खां 8 वॻे खां पोइ गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लागू। वॾे वज़ीर पारां IG सिंध खे गाॾियुनि में घुमंदड़ माण्हुनि खे रोकण जी बि हिदायत। कारोबार जो वक़्तु सुबुह जो 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं हूंदो। डिपार्टमेंटल ऐं सुपर स्टोर शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। बेकरी ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ऐं आछर जे ॾींहुं कारोबार मुकमल तौर बंदि रहंदो। तालीम वारो वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। शफ़क़त महमूद ट्विटर ज़रिए कोरोना वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक़ कई। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त कोरोना टेस्ट हकारी आई आहे। मामूली अलामतूं आहिनि, बहितर महसूस करे रहियो आहियां। इंशाअल्लाह जल्द ठीक थी वेंदुसि। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 92 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिबि मुल्क में 46,726 टेस्टूं कई वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,253 नवां केस ज़ाहिर। कंदकोट में कोरोना वायरस विघे वधीक 4 ॼणा फौत। सखर जी सिविल अस्पताल में कोरोना जा वधीक 2 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। सुप्रीम कोर्ट में शहबाज शरीफ जे परॾे वञण बाबति लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जी अपील ते ॿुधणी। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना आहिनि त बाद नज़र में हुकूमत लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जी तोहीन कई। शहबाज शरीफ हाई कोर्ट खां दरख़्वास्त वापसि वठी छॾी आहे। दरख़्वास्त वापसि थियण खां पोइ वफ़ाक़ जी अपील कीअं ॿुधी सघिजे थी। कूड़ ऐं दोखे खे यूटर्न जो नालो ॾेई फ़ख्रु करणु इमरान ख़ान जे मिज़ाज जो हिसो बणिजी चुको आहे। पीपल्स पार्टी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू करे सॼी दुनिया में हिकु मिसाल क़ाइमु कयो। अॼु आलमी इदारा PP हुकूमत तरफ़ां शुरू कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी तारीफ़ कनि था। इदारनि ऐं इमारतुनि जा नाला बदिलाए शहीद बेनज़ीर भुट्टो जो नालो ख़त्म नथो करे सघिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। PDM में पीपल्स पार्टी जी ॿीहर शमूलियत जे मामले ते नओं पेंडोरा बॉक्स खुलण जो इम्कान। PDM जे जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी PP खे ॿीहर PDM में शमूलियत जी दावत ॾियण ते इस्तीफ़ा ॾियण जी धमकी ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी ॿीहर अपोज़िशन इत्तेहाद जो हिसो बणे त PDM नओं सेक्रेटरी जनरल ॻोल्हे वठे। उसूलनि ते का सौदेबाज़ी न कंदुसि। सेनेट इलेक्शन जे मामले ते ख़दशा बरक़रार आहिनि। PDM PP खे शमूलियत जी का दावत न आहे ॾिनी। PDM जा दरवाज़ा बंदि आहिनि। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त धाड़ेल सिंध जी सरज़मीन ते नासूर बणियल आहिनि। सिंध हुकूमत धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ का बि रिथाबंदी नाहे कई, जंहिं करे पुलिस जा जवाननि जी जान ख़तरे में विझी शहीद थींदा पिया वञनि। फ़ौज ऐं रेंजर्स खे इख्तियार ॾिना वञनि त जीअं धाड़ेल जो ख़ात्मो थी सघे। रतोदेरो में शिकारपुर रोड ते गांगरा ॻोठ वटि हथियार बंदि नथा नवदेरो वासी 2 ॼणा मारिजी विया। अज़हर कुंबर ऐं जबार कुंबर नवदेरो खां रतेदेरो हाज़िरी ते वञी रहिया हुआ त हथियार बंदनि खेनि गोलियुनि जो खाज बणायो। कश्मीर में होटल ते अणॼातल हथियार बंदनि जी फायरिंग गोलियूं लॻण सबबि होटल मालिक मुजीबुल्लाह पठाण मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। ठुल जे ॻोठ मार्ग बजाराणी मां 1.25 महीना अगवा थी वियल नौजवान बाज़ियाब। अब्दुल हफ़ीज़ बजाराणी शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब थी घर पहुतो। बाज़ियाब थियल नौजवान जो चवणु आहे त हू वॼ वठी धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थी पहुतो आहे। ॾोहारी मथस तशदुद कंदा हुआ। खानपुर भरिसां नापरकोट जे लंजोलाड़े वटां अगवा थियल 2 ड्राइवर नकीबुल्लाह पठाण ऐं इनायतुल्लाह पठाण बाज़ियाब न थी सघिया।
आई गौसपुर भरसा दुरानी महर के कचे वारे इलाइक़े कोड आंदड़ चाचर मथा हथियारबंदनि के हमले में मारिजी वियल 10 ॼणनि के कातिलनि की गिरफ्तारी लाइ कश्मीर जिले की पुलिस जो 7 ॾींहुं ऑपरेशन हलंदड़ पुलिस रूपोर जवाबदारनि के घरनि के बाहि ॾेई साड़े छॾियो। पुलिस पिकटूं कायम कयूं। SSP अमजद अहमद शेख जो चवण आहे त इलाइक़े में अमन की बहाली ताईं ऑपरेशन जारी रहंदो।